नाज़ी टंडो मस्ती में ख़बर शामिल कजे थी। आरिफ अली प्याह की रिपोर्ट मूजिब टंडो मस्ती के मशहूर कारोबारी शख्सियत ज़फ़र अली ख़ासकेली इलाइक़े के बास शख्स परवेज़ अहमद कांधड़ो और खैरपुर पुलिस की मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कियो। ज़फ़र अली ख़ासकेली मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त 3 महीना अॻु परवेज़ अहमद कांधड़ो सां असुरनि जे भट्ठे जो वापारु 80 लख रुपयनि में कयो हो, पर अॼु ताईं हू रक़म नथो ॾिए। उन चयो त परवेज़ अहमद जा ॾिनल चेक बि बैंक मां वापसि न थिया, तंहिं बावजूदि हू भट्ठे ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं खेसि मौत मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। ज़फ़र अली ख़ासकेली जो वधीक चवणो त पुलिस बि बाअसर जी साथारी बणिजी कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रही आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहे। उन SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंक्वायरी कराए बाअसरनि माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।